अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ हुकूमती इत्तेहादीन जो इजलास। वज़ीर आज़म पेट्रोल अगन ते टारगेट सब्सिडी ॾियण बाबत इत्तेहादीन खे एतमाद में वरितो। ज़रियन मूजिब वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ वधण ते अवाम खे रिलीफ ॾियण लाइ टारगेट सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। मोटरसाइकिल, रिक्शा ऐं 800 सीसी गाॾियुनि ते तेल सब्सिडी ॾिनी वेंदी। इजलास में हुकूमत जो आइनी मुद्दो पूरो करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म जो चवणु आहे त कंहिं जे ब्लैकमेलिंग में न ईंदो, दबाव में अची चूंडूं न कराई वेंदियूं। इमरान खान 6 ॾींहंनि खां पोइ अचे ऐं मख़सूस हंध ते एहतजाज जो पंहिंजो शौक़ पूरो करे। 6 ॾींहनि में इलेक्शन जो ऐलान न थियो त भरपूर तयारी सां ईंदासीं। PTI चेयरमैन इमरान खान हुकूमत ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर तयारी सां अचण जो ऐलान कंदे चयो आहे त केर बि ग़लत फहमी में न रहे त हू इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम कंदा। न्यूट्रल रहंदड़ सोचे वठनि कहिड़ो फ़ैसिलो करणो आहे। हिन भेरे तयारी न हुई, हाणे भरपूर तयारी सां ईंदा। जेकॾहिं इस्लामाबाद में वेही रहनि हा त खून रेज़ी थिए हा ऐं पुलिस ख़िलाफ़ नफ़रत वधी वञे हा। कारकुन वॾी कावड़ में हुआ। इस्टेब्लिशमेंट सां का बि डील नाहे थी। जेकॾहिं जून में चूंडुनि जो ऐलान थियो हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। IMF जे दबाव में अची 30 रुपया फ़ी लीटर पेट्रोल महांगो कयो वियो आहे। किथे 30 लखनि जी दावा, किथे 10,000 तमाशाई। जेको इनकलाब पुलिस ॾिसी भॼे उनखे ॿुॾी मरण घुर्जे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इमरान खान जे बयान ते रद्दअमल। चयाईं इनकलाब पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे, पुलिस जे रोकण सां नाहे बीहंदो। पेट्रोलियम शयुनि जा अघ वधण ते महांगाई सटियल माण्हू रोडनि ते निकिरी आया। घोटकी, कोटडेजी, काज़ी अहमद, भगन, गाड़ी खैरो, गोरजा ऐं ॿियनि शहरनि में शहरनि जो एहतजाज मुज़ाहिरा। संदन चवणु आहे त महांगाई सबबि अवाम जी चेल चिमी थियल आहे। तेल जा अघ वधाइण सां महांगाई जो नओं तूफ़ान बर्पा थींदो। माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी वेंदा। बिना देर तेल जा अघ वापसि वठी अवाम लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वञे। मुल्क में महंगाई जो तूफ़ान। पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोर ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो वियो। 20 किलो वारो थेलो 800 रुपयनि मां वधी 980 रुपया थी वियो। कराची वासियुनि लाइ बिजली फ़ी यूनिट 4 रुपया 83 पैसा महांगी। फ़ैसिलो जून जे बिलनि ते लागू थींदो। नेपरा अवामी ॿुधणी जी पधिराई जारी करे छॾी। के इलेक्ट्रिक नेपरा खे बिजली 5 रुपया 87 पैसा फ़ी यूनिट बाद जी दरख़्वास्त कई हुई। तेल जे अघनि में वाध बद। ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधी विया। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल ऐं इंटरसिटी बस ओनर जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्ट भी भाड़ो न वधाइण ते फीथा रोक हड़ताल की धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनियुनि जो हंगामी इजलास तलब। पेट्रोल जे अघनि में वाध ते जमायत इस्लामी तरफ़ां आज 4 ॾींहं मुल्क गीर एहतजाज जो ऐलान।
सिराजुल हक जो चवण है नून लीग ब तहरीक इंसाफ वांगुर IMF का हिदायत वठी रही है। इमरान खान, नवाज शरीफ और शहबाज शरीफ पंहिंजा असासा विक्रो करे छॾनि त मुल्क जो कर्ज लही वेंदो। इमरान खान शिकस्त क़बूल करे वरिती है। PTI चेयरमैन मञियो है त हू नाकाम वियो है। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो है त नाकामी खां पोइ इमरान खान के प्रेस कॉन्फ्रेंस न करणु घुरिजे हा। इमरान चयो त उहे तयारी करे न आया हुआ। कुछ माण्हू लांग मार्च लाइ घरनि मां निकिता, उन्हनि वटि हथियार हुआ। तहरीक इंसाफ अॻवान जे घरनि मां हथियार हथाया। इमरान खान हैरान कंदड़ ऐं थरथलो मचाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। IMF सां इमरान खान हुकूमत जे मुआहिदे सबबि पेट्रोलियम शइ जा अघ वधिया आहिनि। इमरान खान अख कन खोले ॿुधी छॾनि। चूंडुनि हुकूमत जो आइनी मुदो पूरो थियण खां पोइ थींदो। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान इत्तिहादी हुकूमत कंदी। घरू वज़ीर राणा सनावला जी सदारत हेठि अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ इजलास। इस्लामाबाद में फितनू, डफेड़ ऐं शिर पखेड़ींदड़ जुलूसनि जी दाख़िला ते मुस्तक़िल पाबंदी जो फ़ैसिलो। जलसनि, जुलूसनि जे इंतज़ामनि सां लिखत में मुआहिदनि खां पोइ इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो। घरू वज़ीर जो चवणु आहे त शरपसंद अंसर नथा मुल्क खे यरगमाल बणिजण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। जवाबदार पंहिंजे फ़ाइदे लाइ रूल्स में तरमीम कीअं करे सघे थो? सुप्रीम कोर्ट ECL रूल्स में तरमीम जो तरीक़ेकार तलब करे वरितो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस चयो आहे त रियासत ख़िलाफ़ कार्रवाईअनि ते अदालत कार्रवाई कंदी। छा वफ़ाक़ी काबीना रूल जी मंज़ूरी ॾिनी? काबीना मेंबर ज़ाती फ़ाइदे लाइ कानून में तरमीम कीअं था करे सघनि? ECL मां ख़ारिज कयल काबीना मेंबरनि जी फ़हरिस्त पेश कई वञे। सेनेट नेब इलेक्शन तरमीमी बिल 2022 अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज। नारेबाज़ी अपोजिशन मेंबरनि एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत में नेब कानून जो ग़लति इस्तेमालु कयो वियो। समुंड पार पाकिस्तानी जे वोट जो हक़ ख़तमु नाहे कयो वियो। PTI हुकूमत रूल्स खे ख़तमु कयो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाइ वक़्तु घुर्बल आहे। इलेक्शन ऐं तरीक़ेकार वाज़े करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। वॾे वज़ीर पारां पुलिस गश्त वधाइण, मंशियात, कब्ज़ा माफ़िया ऐं स्ट्रीट क्रिमिनल ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन जारी रखण जी हिदायत। मुराद अली शाह कराची में बेहतर ट्रैफिक मैनेजमेंट की भी हिदायत कई। सिंध सरकार वफ़ाक़ी बजट में सरकारी यूनिवर्सिटियुनि जी ग्रांट में कटौती ते ॻणिती जो इज़हार। फ़ैसिले ते नज़रसानी जो मुतालबो। सिंध जी यूनिवर्सिटियुनि ऐं बोर्ड जे मामलनि वारे वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सरकारी यूनिवर्सिटियुनि जे ग्रांट 65 अरब रुपयनि मां घटाए 30 करोड़ रुपया करण ते तहक़ीक़ मुकमल करण बंदि थी। यूनिवर्सिटियूं मुआशी बहिरान जो शिकार थी वेंदियूं। ग़रीब शागिर्दनि जी फ़ीसनि में इज़ाफ़ो थींदो ऐं उन्हनि जी तालीम ते असर पवंदो। न्यूज़ीलैंड जी वज़ीर आज़म जैसिना आर्डन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे पंहिंजो आइडियल करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बेनज़ीर भुट्टो जे केतिरा ई साल अॻु चयल ॻाल्हियूं अॼोके दौर में बि जमहूरियत जो हक़ीक़ी रस्तो आहिनि। जॾहिं हिकु इस्लामी मुल्क में औरत जो इक़्तिदार में अचणु ॾुखियो हो तॾहिं हू पहिरीं चूंडियल मुस्लिम वज़ीर आज़म हुई। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर भुट्टो जी वाखाण करण ते न्यूज़ीलैंड जे वज़ीर आज़म जा थोरा मञा। संदसि चवणु आहे त बेनज़ीर भुट्टो खे शहीद कंदड़नि जी सोच खे शिकस्त थी। बीबी जूं नज़रूं ऐं यादूं अॼु बि ज़िंदा आहिनि। बीबी काल बि ज़िंदा हुई, अॼु बि ज़िंदा आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार। ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। शाख़ुनि में पाणी न पहुचण ते आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पाणी फराहम कयो वञे। कराची जे इलाइक़े लियारी खडा मार्केट में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान मारिजी वियो। वाक़े बैदि मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि मारिजी वियल दानिश कुरैशी हिकु सियासी पार्टी जो कारकुन हो। खैरपुर में गैस स्ट्रोक खां पोइ उरड़ी जी वबा तेज़ी सां पखिड़जण लॻी। उरड़ी विगे हफ़्ते दौरान मासूम भाउ भेण फोत।
मुरगड़ी पाड़े जी रहवासी पोरत नादिर अली मंगने जो 3 वरे जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरे जी न्याणी मायरा फोथी विया। फोथी ॿारनि जा 2 सौट वबा में वरतल। मोरो में खुलियल आसमान हेठि पियल हज़ारे बोरियूं कणक ख़राब थियण लॻी। तेरहं वक़्तु क़ौमी शारा भरिसां रखियल कणक जूं केतिरियूं ई बोरियूं फाटल हुजण सबबि अनाज पट ते पियल। खुराक खाते अमलदारनि को नोटिस न वरितो। रानीपुर भरिसां सिरनि जे भठे ते कमु कंदड़ टंडोमस्ती वासी नौजवान खे पाणी भरे न ॾियण तां तशद्दुद जो निशानो बणाए मरणी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान अस्पताल दाख़िल। वारसनि जो एहतिजाज। खैरपुर में बिजली की तार में बाहे 8 घर ऐं 3 दुकान सड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। गंबड़ भरिसां ॻोठ नूर मोहम्मद सियाल भरिसां अबलवा जी पुल ज़बू हाल थी वई। ॻोठाणा जनाज़ा क़ब्रिस्तान खणी वञण लाइ ॾुखियाईनि जो शिकार। ॻोठाणनि जो चवणु आहे त 20 खां वधीक ॻोठनि जा रहवासी अबलवा ते पुल लंघे शहर ॾांहुं वेंदा आहिनि। पुल न हुजण जे करे ॻोठाणा खे अच वञ में ॾुखियाईं पेश अची रहियूं आहिनि। नोटिस वठी पुल ठाराए ॾिनी वई। सिंध जे सियाती मार्ग गोरख हिल स्टेशन ते बरसात गर्मी जो ज़ोर फिटी वियो। मौसम खुशगवार थी वियो। पीडीए में सिंध के मुख्तलिफ ज़िलनि में हीट वेव बाबत अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां पोइ ॿीहर गर्मी जे बाद जो इम्कान। पीडीए में मौजूद सखर, लाड़काणू, जैकबाबाद, खैरपुर ऐं नवाबशाह में गर्मी पद 46 खां 48 सेंटीग्रेड रहण जो इम्कान है। हैदराबाद, मीरपुर खास ऐं उमरकोट में गर्मी पद 44 खां 46 सेंटीग्रेड रहंदो। गरम मौसम जी सूरत हाल बाबत लाॻापियल इदारनि खे तयार रहण की हिदायत जारी की।